بسم الله الرحمن الرحيم وأنذر به الذين يخافون أن يحشروا إلى ربهم ليس لهم من دونه ولي ولا شفيع لعلهم يتقون ولا تطرد الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ما عليك من حسابهم من شيء وما من حسابك عليهم من شيء فتطردهم فتكون من الظالمين وكذلك فتنا بعضهم ببعض ليقولوا هؤلاء من الله عليهم من بيننا أليس الله بأعلم بالشاكرين وإذا جاءك الذين يؤمنون بآياتنا فقل سلام عليكم كتب ربكم على نفسه الرحمة أنه من عمل منكم سوءا بجهالة ثم تاب من بعده وأصلح فإنه غفور رحيم وكذلك نفصل الآيات ولتستبين سبيل المجرمين صدق الله العظيم ऐं रिजार तूं इन क़ुरान जे ज़रिए सां उन्हनि माण्हुनि खे जेके ख़ौफ़ कनि था त गॾु कया वेंदा इन्हनि जे रब जे तरफ़ न हूंदो इन्हनि जे लाइ उन खां सवाइ कोई मददगार न की कोई सिफ़ारिशी मन न मन इहे बची वञनि ऐं न तड़ तूं उन्हनि माण्हुनि खे जेके सॾनि था पंहिंजे रब खे सुबुह ऐं शाम इरादो कनि था उन जे रज़ामंदी जो ख़ुशनूदी जो नाहे तो जे मथां इन्हनि जे हिसाब खां कुझु बि ऐं नाहे तो जे हिसाब खां इन्हनि जे मथां कुझु बि जो तूं तड़े इन्हनि खे पोइ थी पवंदे तूं नामुनासिब कंदड़नि मां अहिड़ी तरह आज़मायोसीं असां इन्हनि मां कुझु खे कुझु सिया हिन लाइ त चवनि छा हीअ आहिनि जो थोरो कयो अल्लाह ताला इन्हनि ते असांजे दरमियान छा न आहे अल्लाह ताला वधीक ॼाणंदड़ शुक्रगुज़ारनि खे ऐं जॾहिं अचनि था तो वटि उहे माण्हू जेके ईमान आणनि था असांजे आयतुनि ते पोइ चओ त सलामती आहे तव्हां ते या सलाम आहे तव्हां ते लिखियो आहे तव्हां ते रब तव्हांजे लिखियो आहे तव्हांजे रब पंहिंजे मथां रहमत खे बेशक जेको माण्हू अमल कंदो तव्हां खां बुरो बेख़बरी में पोइ तौबा कई उन खां पोइ ऐं ठीकु कयईं या सुधारियईं पंहिंजा अमल पोइ बेशक इहो बख़्शींदड़ ॿाझारो रहम कंदड़ आहे अहिड़ी तरह खोले खोले बयानु कयूंसीं असां आयतूं खोले खोले बयानु कयूं था असां आयतूं हिन लाइ त ज़ाहिर थी वञे ॾोहारियुनि जो मुजरिमनि जो रस्तो सूरतुल अनआम जो 5 रुकू 7 सिपारे जो 11 रुकू आयत नंबर 50 खां आयत नंबर 55 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं इन्हनि आयात जो शान नुज़ूल ऐं तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 334 उर्दू वारे मां पेश ख़िदमत आहे परी परी आयत जो शान नुज़ूल इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह इमाम इब्न जरीर जी रिवायत सां नकुल करे थो त कुफ़ार कुरैश जा चंद सरदार
उत्बा, शैबा इब्न रबिया, मुतअम बिन अदी, हारिस बिन नौफल वग़ैरह साईं जन जी जे चाचे अबू तालिब वटि आया ऐं चयूं त तव्हांजो भाइटियो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हि ॿुधण ऐं मञण खां असांजे लाइ हिकिड़ी रुकावट आहे। उहा रुकावट इहा आहे त हर वक़्तु सईदनि जे इर्द गिर्द उहे माण्हू हूंदा आहिनि जेके असांजा ग़ुलाम हुया, असां उन्हनि खे आज़ादु कयोसीं, या उहे माण्हू हूंदा आहिनि जेके असांजे ई रहम करम ते ज़िंदगी गुज़ारींदा हुया। इन्हनि हक़ीर ऐं ज़लील माण्हुनि जे हूंदे असां उन्हनि जे मजलिस में शरीक नथा थी सघूं। तंहिंजे करे तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त जेकॾहिं असांजे अचण जे वक़्तु इन्हनि माण्हुनि खे मजलिस मां हटाइनि त असां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ॿुधंदासीं। अबू तालिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि जी ॻाल्हि न कुल कई। फारूक आज़म रज़ी अल्लाहु तआला अन्हु इहा राय ॾिनी त सही हिन में कहिड़ो हर्ज आहे, कुझु ॾींहंनि जे लाइ ईअं करे ॾिसो। हे त पंहिंजा तव्हांजा शागिर्द ऐं मुहिबीन आहिनि, इन्हनि खे थोरो मजलिस खां हटाए करे उन्हनि खे जेकॾहिं तव्हां वक़्तु ॾियो। इन ते इहा आयत अल्लाह ताला नाज़िल फरमाई जंहिंमें सख़्ती सां ईअं करण खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से मनो फरमायो। वला तत्रुदिल लज़ीना यदऊना रब्बहुम बिलग़दाति वल अशी, त तूं इन्हनि माण्हुनि खे पंहिंजे मजलिस मां न तड़ जेके अल्लाह जे ज़िक्र में सुबुह ऐं शाम मशगूल आहिनि। अल्लाह इजाज़त न ॾिनी, मनो फरमाए छॾी आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे। इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाहु तआला अन्हु माज़रत कई ऐं अर्ज़ु कई सी मुंहिंजो रायो ग़लति हुयो। ऐं इहे ग़रीब माण्हू जिन जे बारे में इहे सरदार चवंदा हुया उहे कहिड़ा हुया? उन वक़्तु हज़रत बिलाल हबशी, हज़रत सुहेब रूमी, हज़रत अम्मार बिन यासिर, हज़रत सालिम मौला अबी हुज़ैफ़ा, सबीह मौला उसैद, हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद, मिक़दाद इब्न अमर, मसऊद बिन कारी, ज़ुशुमारैन वग़ैरह सहाबा हुया जिन जी इज़्ज़त ऐं शराफ़त जो परवानो आसमान खां नाज़िल थियो। अल्लाह ताला पाण क़ुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई। अल्लाह ताला वटि इहे सईदनि जा ग़रीब मिस्कीन सहाबी एॾा पसंदीदा हुया जो अल्लाह ताला फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदूना वजहहू, तूं पंहिंजो पाण खे सबुर करा उन्हनि माण्हुनि सां जेके सॾनि था पंहिंजे रब खे सुबुह ऐं शाम, ऐं इन इबादत मां इरादो सिर्फ़ु रब जे ख़ुशनूदी जो रखनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ऐं शागिर्दनि जी अल्लाह तारीफ़ फरमाए छॾी। वला तअदु ऐनाका अन्हुम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से फरमाया पंहिंजूं अखियूं बि इन्हनि खां परे न कर, पंहिंजी नज़र ऐं तवजो बि इन्हनि खां न हटा। तुरीदु ज़ीनतल हयात दुनिया, जेकॾहिं ईअं कंदे त पोइ सम्झबो त तोखे दुनिया जे हार सिंगार जी ज़रूरत आहे, तंहिंजे करे तूं इन्हनि ग़रीब मिस्कीननि खां पंहिंजे सहाबा खां नज़र परे करे छॾी आहे। वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना, ऐं न ताबेदारी कर तूं अहिड़नि माण्हुनि जी जिन जी दिलियूं गाफ़िल आहिनि असांजे ज़िक्र खां। वतबा हवा, जेके पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि जे कढा आहिनि। वकान अमरू फुरता, ऐं इन्हनि जा मामला हद खां दीन जे मामले में टपियल आहिनि। तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा इजाज़त न मिली जो पंहिंजे मजलिस मां सहाबा खे उथारे ऐं इन्हनि सरदारनि खे पंहिंजी मजलिस में विहारे। पोइ अल्लाह ताला वटि एॾा मक़बूल हुया। इन्हनि आयतुनि मां अल्लाह ताला जेके अहकाम ॾिना आहिनि, कुझु अहकाम वाज़े थियनि था। पहिरें नंबर ते कंहिंजे फाटल कपिड़नि या ज़ाहिरी पुराणे हाल खे ॾिसी करे उनखे हक़ीर ऐं ज़लील सम्झणु कंहिंजो हक़ न आहे। कॾहिं कॾहिं अहिड़े लिबास में अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके अल्लाह वटि निहायत मुअज़्ज़ज़ ऐं मक़बूल हूंदा आहिनि। हिकिड़े हदीस पाक में आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इलाही सारा शिकिस्त हाल गुबार आलूद माण्हू अहिड़ा आहिनि अल्लाह वटि एतिरा मक़बूल आहिनि जेकॾहिं कंहिं कम जो कसम खणी वेहनि
त अल्लाह ताला उन्हनि जे कसम खे ज़रूरु पूरो कंदो आहे। माना दुनिया में असां उन्हनि खे का वैल्यू न ॾींदा आहियूं, पर अलाह वटि अहिड़ो मक़बूल हूंदा आहिनि जेकॾहिं को कसम खणी चवनि त हे कमु हीअं थींदो, अल्लाह उन्हनि जे इज़त खे रखण जे लाइ उन कम खे करे छॾींदो आहे। त ईअं हमेशह माण्हू कंहिंखे ॾिसी करे ईअं न सम्झे त हे अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। ॿिए नंबर ते आहे त शराफ़त ऐं इज़त जो मेयार महज़ दुनिया जी दौलत ऐं शाहूकारी ते सम्झणु इहा इंसानियत जी तौहीन आहे। असुल में मदार इन जो शराफ़त इज़त जो आहे अख़लाक ते ऐं आमाल सालिहा ते। जंहिंजा अख़लाक सुठा, जंहिंजा अमल सुठा, इहो अलाह वटि इज़त वारो माण्हू आहे। टे नंबर ते इहो आहे कई क़ौम जे मुस्लिह ऐं मुबलिग जे लाइ इहा अगरचे तबलीग आम बि ज़रूरी आहे, जंहिंमें मुवाफ़िक़ मुख़ालिफ़ मञण वारा न मञण वारा सभु मुखातब हूंदा आहिनि, पर उन्हनि माण्हुनि जो हक़ अॻे आहे जेको उन्हनि जे तालीमात खे अपनाए करे उन ते हली रहिया आहिनि ऐं ॿियनि जे ख़ातिर उन्हनि खे मुअख़र करणु या नज़रअंदाज़ करणु जाइज़ न आहे। मसलन ग़ैर मुस्लिमनि जे तबलीग जे लाइ नावाक़िफ़ मुस्लमाननि जे तालीम ऐं इस्लाह खे पोइते करणु इहो न घुरिजे। हाणे असां चऊं त इस्लाम जी दावत असुल में ग़ैर मुस्लिम खे ॾियणी आहे, पर हाणे असांजे इस्लामी मुआशिरे में मुस्लमाननि जी ग़फ़लत जे करे इन्हनि खे छॾिणो न आहे, उन्हनि ते बि महिनत करणी आहे। ईअं न चवंदा हाणे ग़ैर मुस्लिमनि खे दावत था ॾियो त मुस्लमान जेके नावाक़िफ़ आहिनि, जेके गाफ़िल आहिनि, जिन खे अलाह जे दर ते अचण जी जेको आहे ॾुखियाई थी लॻे, उन्हनि जी कोई इस्लाह जो न सोचे, ईअं न करणु घुरिजे, बल्कि उन्हनि जो बि इस्लाह जो माण्हू सोचे। उन खां बाद में अलाह ताला फरमाए चौथे नंबर ते अल्लाह ताला जे इनामात बक़द्र शुक्रगुज़ारी वधंदा आहिनि। जंहिं माण्हू ते इनामात इलाही जी ज़्यादती जो तालिब हूंदो आहे, उन ते लाज़िम आहे त क़ौल ऐं अमल सां शुक्रगुज़ारी करे। वइज़ा जाअकल्लज़ीन युमिनून, त जंहिंखे इहो शौक़ु आहे त मूं ते अलाह जा इनाम वधनि, पंहिंजे कौल सां बि अलाह जो शुक्र करे, पंहिंजे किरदार सां बि अलाह ताला जो शुक्र करे, त उन ते अञा पोइ अलाह ताला जा नेमतूं वधंदियूं। उन खां बाद वारी आयत में आहे वइज़ा जाअकल्लज़ीन युमिनून, जेके मोमिन तो वटि अचनि था पोइ इन्हनि खे चओ त अलाह ताला जी तरफ़ां तव्हां ते सलामती आहे या तव्हांखे सलाम आहे। इन आयत जो मक़सदु इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में ग़रीब मिस्कीन जेके अची वेहनि था, उन्हनि खे हटाए करे पोइ इन्हनि जे सरदारनि खे जॻह ॾिजे, उहो त अलाह मनो कयो। पोइ इन सिलसिले में जेको फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अनो मशवरो ॾिनो, त पोइ हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अनो इहो बेख़बरी में मशवरो ॾिनो। पोइ अलाह ताला फरमायो त जेकॾहिं बेख़बरी में का ग़लती में तव्हां खां थी वञे त पोइ अलाह ताला बख़्शणहार आहे, अहिड़ा तव्हांजा गुनाह तव्हांखे माफ़ु करे छॾींदो आहे, ख़ताऊं ग़लतियूं तव्हांखे माफ़ु करे छॾींदो आहे जेके तव्हां खां भुल में थी वञे आहिनि। उन खां पोइ अलाह ताला फरमायो त रब सी मोमिननि जे लाइ पंहिंजे तरफ़ों सलाम बि लिखियो आहे, पंहिंजे मथां रहमत बि लिखी आहे। मोमिननि खे अलाह जे तरफ़ों सलाम आहे, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे, मुस्लमाननि खे, मोमिननि खे अल्लाह ताला जे तरफ़ों सलाम आहे। ख़ुशख़बरी आहे, ख़ुशनुदी आहे या सलामती वारो घर जन्नत उन्हनि जे लाइ। कतब रब्बुकुम अला नफ्सिर रहमा, अल्लाह ताला पंहिंजे मथां रहमत लिखी आहे। सही बुखारी में, मुस्लिम में, मुस्नद अहमद में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अल्लाह ताला सॼी मख़लूक़ खे पैदा फरमायो, हर एक जी तक़दीर जो फ़ैसिलो फरमाई, त हिकिड़े किताब में जेको अर्श वटि लिखिया आहे इहो लिखियईं त इन रहमती ग़लबत ग़ज़बी, मुंहिंजी रहमत मुंहिंजे ग़ज़ब ते ग़ालिब आहे। रब जी रहमत उन ते ग़ालिब आहे। हज़रत सलमान रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था, असां तौरात में इहो लिखियलु ॾिठोसीं त जॾहिं अल्लाह ताला आसमान ज़मीन ऐं उनजी सॼी मख़लूक़ खे पैदा फरमायो त सिफ़त रहमत जा 100 हिसा करे उन मां हिकिड़ो हिसो सॼी मख़लूक़ में तक़सीम कयईं, माण्हुनि में, जानवरनि में, ॿी मख़लूक़ात में जेका तव्हांखे रहमत नज़र अचे थी, उन हिकिड़े हिसे जो इहो जेको आहे असरु आहे। बाक़ी 99 हिसा रहमत जा अलाह वटि पाण वटि आहिनि। हिकिड़े हिसे जो एॾो असरु आहे जो पीउ माउ एॾी शफ़क़त आहे हर सॼी मख़लूक़ में, सिर्फ़ु इंसाननि में न, जानवरनि में, पखियुनि में, परिंदनि में, हैवाननि में, हर शइ में इहो हिकिड़ो हिसो आहे। बाक़ी 99 हिसा रहमत जा अलाह ताला वटि आहिनि। उन खां बाद में आख़िरी आयतुनि में अलाह ताला तौबह जो
तज़किरो फरमायो अन्नहु मन आमिल मिनकुम सूअन बिजहालतिन सुम्मा ताब मिन बादी व अस्लह फअन्नहु गफूरुर रहीम। जंहिं माण्हू खां गफ़लत में जहालत में बेख़बरी में को बुछड़ो अमल थो थी वञे पोइ तौबा थो करे उन खां पोइ पंहिंजी इस्लाह थो करे पोइ अल्लाह ताला बख़्शणहार बि आहे महिरबान बि आहे बाझारो बि आहे। तौबा जे लाइ जेको तरीक़ेकार शर्त इहो आहे त इन्नमा तौबतु अन्नदम, तौबा नालो आहे पिशेमानी जो। माण्हू पंहिंजे कए ते पिशेमान थिए गुनाह ते। आम हिकिड़ा जेका असां में मुरवज आहे जीअं तौबा तौबा बि कंदा आहियूं, कननि ते हथ बि हणंदा आहियूं, नक ते हथ बि हणंदा आहियूं, पिशेमानी कोई न हूंदी आहे। इन्ही जो तौबा नालो न आहे। तौबा नालो आहे पिशेमानी थियणु, पंहिंजे दिलि में माण्हू खे शर्मिंदगी थिए त मां गुनाह कया आहिनि, इहो आहे तौबा। ॿियो उन जे लाइ शर्त इहा आहे त आइंदा जे लाइ इस्लाह अमल करे, आइंदा जे लाइ चए त मां इहो गुनाह जो कमु न कंदुमि। असां तौबा बि कंदा आहियूं, वरी ॿिए ॾींहं ते साॻियो कमु गुनाह जो बि कंदा आहियूं। आइंदा जे लाइ पंहिंजे इस्लाह करण जी कोशिशि करे, तौबा जे लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। आइंदा जे अमल खे बि दुरुस्त करे, माज़ी जा जेके उन खां गुनाह थी विया आहिनि उन्हनि जो बि जेको आहे दुरुस्त करे। इन में इहो ज़रूरी आहे त जेके निमाज़ूं रोज़ा गफ़लत में रहिजी आहे उन्हनि जी क़ज़ा करे, जेका ज़कात न ॾेई सघियो हाणे ताईं उहा अदा करे, क़ुर्बानी सदक़तुल फ़ित्र वाजिबात में जेका कोताही थी आहे उन्हनि खे अदा करे, हज फ़र्ज़ थियण जे बावजूदि अदा न करे सघियो त हाणे अदा करे, पाण नथो करे सघे त हज बदल कराए। जेकॾहिं पंहिंजे साम्हूं हज बदल ॿी क़ज़ाउनि जो जेको मौक़ो नथो मिलेसि त पोइ वसियत करे वञे त मौक़ो पोइ पंहिंजे वारिसनि खे चए त हज बदल कराइजो, या मूं ते जेके निमाज़ूं आहिनि उन्हनि जो फिदियो ॾिजो, या मूं ते जेके रोज़ा आहिनि उन्हनि जो फिदियो ॾिजो, इहा वसियत करे वञे। उन जे वारिसनि जे ज़िमे इहा शइ आहे त वाजिबात फिदिया या हज बदल जो इंतिज़ाम उन्हनि खे चई वञे ऐं आइंदा जे पंहिंजे जेके उन जा अमल आहिनि उन्हनि खे दुरुस्त करे, हुकूकुल्लाह खे बि सुधारण जी कोशिशि करे, हुकूकुल इबाद खे बि। मसलन कंहिंखे तकलीफ़ ॾिनी अथई ज़िबानी या हथ सां त उन खां पंहिंजी ज़िंदगी में माफ़ी वठी, कंहिंजो हक़ खाई विया त उनखे या त उहो अदा करे या उन खां माफ़ी वठी करे माफ़ कराए छॾे, वरना त इहो इन्हनि हिसाब किताब ॾियणु जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कलाम मुक़दस खे सम्झी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी में जेके गुनाह थिया उन्हनि ते पेशेमानी बि अल्लाह ताला असांखे नसीब फ़रमाए ऐं जेके कोताहियूं कमज़ोरियूं गफ़लतूं थी वियूं उन्हनि खे माफ़ बि फ़रमाए। असांखे आइंदा पंहिंजे आमाल में इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे सुभाणे तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह।